जी नाज़रीन, मुसलसल गर्मी का ताज़ो जो है मौसमियत खाते पारां बरसात की अगकथी कई वही आहे। उन हवाले से अॼु सुबुह खां ही मीरपुखा शहर बल्कि उनके भर पासे वाले इलाइक़नि में तेज़ बरसात जो वसकारो जारी है। जॾहिं हिन वक्त में मीरपुखा शहर तोड़े मीरपुखा ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ तालुक़नि के अंदर बरसात जो वसकारो शुरू है। उन अलावा तव्हांखे ॿुधाईंदुसि जीअं बरसात जो वसकारो शुरू थे हितां जा शहर में जो नौजवान मोटरसाइकिल ते चढ़ी पंहिंजो जुमड़ऊ ते या ॿिए पासे जो शहर जूं तफ़रियूं करे रहा आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदोमांसि जीअं बरसात जो वसकारो शुरू थियो आहे, तो उन हवाले से मीरपुखा शहर के केतरनि ही इलाइक़नि में पानी बीहजी वियो आहे, जंहिंमें पोस्ट ऑफिस चौक चइजे, मार्केट चौक, सिविल हॉस्पिटल रोड, चांदनी चौक रोड, उन खां अलावा मीरपुखा शहर जा कई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पानी बीहजी वियो आहे। मगर बरसात अञा ताईं जारी आहे। जॾहिं त मौसमियत खाते पारां इहो चयो वियो त हिकु हफ़्ते ताईं बरसात जारी रहंदी ऐं जीअं बरसात जो सिलसिलो शुरू थिए थो उन टाइम ते जेको बिजली गायब थियो थी वञे। हिन वक़्तु बिजली त आहे ई कोन, जंहिंजे करे माण्हू घरनि में वेहण जे बजाय ॿाहिरि रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं माण्हू जेको आहे ख़ूब इंजॉय कनि पिया ऐं रोडनि ते अची विया आहिनि। हिन जो मेन कारण इहो त केतिरे ॾींहंनि खां करे तमामु घणी गर्मी हुई, जंहिंजे करे जेका बरसाति न पई आहे उनजे करे हिकिड़ो त माण्हू ख़ुशि थिया आहिनि। उन खां अलावा हीअ जेका बरसाति पई आहे हिन जे अंदरि हिकिड़ो त फसलनि खे तमामु घणो फ़ाइदो रसंदो, छाजे करे त केतिरे हिसे खां पाणी जी जेका तमामु शदत खोट हुई ऐं पाणी न हुअण जे करे ऐं उन जे करे जेका बरसाति पई आहे जंहिंजे करे आबादगार बि तमामु ख़ुशि आहिनि। एतिरे ताईं जेके शहर में नंढड़ा ॿार मासूम, उन खां अलावा जेके नौजवान उहे बि तफ़रीह लाइ रोडनि ते निकिरी आया।